नाज़रीन, सरहाड़ी वेझो BHU लुंडो में डॉक्टरनि जी ग़फ़लत सबब फौत थियल ॻोरहारी औरत जे वारसनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे लापरवाही कंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई वई आहे। वधीक तफ़सील फयाज़ ज़रदारी जी हिन रिपोर्ट में। सराड़ी वेझो लुंडो स्टाफ जे ॻोठ हाजी बंगलो खान ज़रदारी जे रहवासियुनि वियम दौरान औरत ऐं संदसि ॿार जे फौत थियण सबबि BHU लुंडो जे डॉक्टरनि ऐं अमले जी ग़फ़लत लापरवाही ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते हुननि धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो 5 ॾींहं पहिरियां लुंडे PPH वारनि ऐं पंहिंजी घरवारी खे वठी वियो हुउसि। 5 ॾींहं पहिरियां जो वाक़ियो बिल्कुलु नॉर्मल डिलीवरी, हिननि जी ग़फ़लत जे करे मूंसां ज़ुल्म कयो आहे। हिननि मुंहिंजो खून कया आहिनि 2, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो नंढड़ो। नॉर्मल डिलीवरी, हिननि जी ग़फ़लत सफ़ा पेशेंट जी हालत ख़राबु करे मारे असांखे ॾिनऊं। पहिरियां बि असां चयो तव्हांजी सम्झ नथी अचे, मरीज़ असांखे ॾे खणे वञूं। हिननि 5-6 कलाक मुसलसल असांखे डाज में रखियो। नवाब शाह जेॾी महिल वियासीं तमामु घणी रेफर कयो नवाब शाह जे लाइ। नवाब शाह पहुतासीं, तमामु घणी हालत ख़राबु हुयसि। हुननि चयो डॉक्टरनि तव्हां सां सिधो सो ज़ुल्म कयो आहे। 5 ॾींहं डिलीवरी में बि अञा लेट हुई। हिननि ज़बरदस्ती हाई डोज़ हाणे इन्हनि जी ग़फ़लत जी वजह सां मुंहिंजी घरवारी न मासूम ॿई कोन बचा, ॿई डेथ थी विया। हिन असांजो मुतालबो आहे अॼु अज़रां खे। पहिरें ॾींहं खां असां एहतजाज कंदा आहियूं, को बि असांजी तदारक न ठही आहे। हाणे असांजो अॼु अज़रां खे अपील कयूं, असांजो मसइलो हल कयो वञे, असांखे इंसाफ़ ॾियारो वञे। इहे जेके ग़फ़लत अमलो हिते वेठो आहे लुंडे PPH में, हिननि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करिणी वञे, डिसमिस थियनि ऐं हिननि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कई वञे। 2 खूननि जी जेका सज़ा आहे उहा हिननि खे मिली वञे। असांजो इहा ई अपील आहे, असांखे इंसाफ़ खपे। नॉर्मल डिलीवरी में 5-6 कलाक लॻी विया। राति जो न कोई अरेंजमेंट न हुजे। पोइ असां कार कराए नवाब शाह पहुतासीं। 9 थैलियूं यानी के हलायोसीं। छोकिरो नंढड़ो बि फौत थी वियो आहे। हुननि जी माउ पीउ दुनिया खां लाॾाड़ो थियो आहे त पोइ तकलीफ़ न हुजे। मूं मिस्किन जी मदद कयो। ही मुंहिंजा नंढड़ा यतीम थी विया। बेदर्दी सां ज़ुल्म कयो आहे, 2 खून करे छॾिया अथनि। हीअ तक़रीबन 4 बजे असां हितां खां दाख़िल कयो आहे, जेको राति जो 11 बजे असांखे हिननि रिफेर कयो नवाब शाह लाइ। हिते नवाब शाह खणी वियासीं। हुननि चयो त 5 ॾींहं अञा डिलीवरी में लेट हुयो। हिननि ज़बरदस्ती करे ज़ुल्म करे असां सां जेको 2 खून करे छॾिया। अॼु अज़रा खे अपील आहे त असांजो तदारत कयो। छे लुंडो वारनि डॉक्टरनि जेको आहे सो नर्सनि असां सां ज़ुल्म कयो आहे। असांजा 2 खून कया अथनि। असांजा मासूम यतीम कया अथनि। बचड़ा 3 बचड़ा उन्हनि जा यतीम थी विया आहिनि।